दुनिया मक्तल आहे। पर तोखे ख़ुदा जो वास्तो आहे ई ख़त पोस्ट ज़रूरु कजां। ही मां ख़त त पोस्ट करे छॾींदुसि, पर कहिड़ो फ़ाइदो? मुंहिंजी माउ, मुंहिंजी नंढी भेण सभु ॾाढा परेशान हूंदा। उन्हनि खे ख़बर ई न आहे त मां किथे आहियां। मां जेकॾहिं सुभाणे मरी बि वियुसि त उन्हनि खे घटि में घटि ख़बर त पवंदी त मूंसां छा थियो, कीअं थियो, मां किथे वियुसि। ठीक है अलमास, मरियम तुंहिंजी सहेली आहे, पर दोस्तीअ में बर्दाश्त जी भी का हद हूंदी आहे। पहिरियां असांजे घर ते फायरिंग थी, पोइ हुनजे भाउ खे मारण जी कोशिश कई वई, हाणे हिकिड़ो क़त्ल भी थी वियो आहे। उन खां पोइ पुलिस जांच भी करे रही आहे। आख़िर केसि ताईं सभु कुझु सहंदासीं? तो पोइ मां छा कयां मुजी, छा कयां? फ़कीर बाबू सच पुछी ना तो मुंहिंजो अंदरि झुरी पियो आहे। मुंहिंजी धीउ त तव्हांजी धीउ जे करे निकिती हुई ऐं हिन दुनिया मां बि। फ़कीर बाबू यार तुंहिंजी धीउ जो बि मूंखे ॾाढो अरमान थियो। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।